दोस्तों, उम्मीद तव्हां ख़ुशि हूंदा, ख़ैरियत सां हूंदा। अॼु शमन अली मीरारी जो एल्बम आहे 62। तमामु बहितरीनु एल्बम आहे। एल्बम जो टाइटल नाज़ कंदो थो अचे। ही तमामु बहितरीनु एल्बम हुयो उन दौर जो। हिन में ॿ गीत आहिनि मुंहिंजे शौक़ जे हिसाब सां, ॿ गीत आहिनि जेके तमामु भला आहिनि ऐं हिन वक़्तु बि हलनि था, तमामु बहितरीनु हलनि था। ऐं उन्हनि मां हिकिड़ो गीत जेको आहे तमामु घणो मतिलबु सभिनी खां सुठो हलंदड़, उदास रातियूं उदास छाऊं, ही तुंहिंजो ग़म ऐं शराब साम्हूं, तमामु बहितरीनु गीत आहे। ऐं एल्बम जेको आहे 2007 में रिलीज़ आहे। दोस्तनि खे ॿुधायूं त ही रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि ऐं हिन वीडियोनि में असां कोई बि गीत शामिलु न कयो आहे। हिन में अव्हांखे ॿुधाईंदासीं त हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि, कहिड़नि शाइरनि जा गीत आहिनि, कहिड़ो गीत हिन में सुठो हलियो ऐं एतिरो ई कमु रखियो आहे। ऐं नंढड़ी शॉर्ट वीडियो आहे। काफ़ी दोस्तनि खे एल्बमनि जी ख़बर न हूंदी आहे, गीतनि जी ख़बर हूंदी आहे पर एल्बमनि जी ख़बर न हूंदी आहे। ही एल्बम कहिड़ो आहे ऐं हिन में कहिड़ा कहिड़ा गीत हुया ऐं ही कलाम जेको आहे इहो कहिड़े एल्बम जो आहे, अहिड़े हिसाब सां मतिलबु 4-5 मिंट जो वीडियो ऐं ठाहियां पियो। काफ़ी दोस्तनि खे मालूमात अची वञे, जीअं काफ़ी परस्तार हूंदा आहिनि नवां पुराणनि खे ख़बर हूंदी आहे, भई नवनि खे एतिरी ख़ासि ख़बर न हूंदी आहे। सो हलंदासीं दोस्तनि जी कमेंट्स ॾे, उहे कमेंट शामिलु कयूं, उन खां बाद एल्बम जे बारे में ॿुधाईंदासीं। हिकु नओं दोस्त आहे मुहिबुद्दीन, उन लिखियो आहे शमन अली मीरारी जो ॻाइण जो अंदाज़ निरालो आहे। उन खां पोइ वरी मुहिबुद्दीन लिखियो आहे 2001 में ही पोस्टर आयल आहे। बिल्कुलु सही आहे दा। ऐं ॿिया दोस्त आहिनि। कमेंट्स आहे एम प्रोडक्शन वारे भाउ लिखियो आहे एल्बम ग्रेड L61। ऐं सैयद आसिफ अली शाह लिखियो आहे त मेरे पास कैसेट है लेकिन उसमें 10 है। ऐं उन खां पोइ लिखियो आहे शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे, लिखियो अथई त एल्बम 2 जेको आहे उहो शायदि DVD जो आहे। DVD में न, शायदि DVD में त ॿई आयल आहिनि पर हिननि पार्ट 2 करे हलाया, पर ॿई कैसेट आहिनि। ऐं उन खां पोइ लिखियो आहे शहबान सोलंकी भाउ लिखियो आहे बाक़ी एल्बम त सुपर हिट आहे। सिराज अमन लाशारी भाउ लिखियो आहे वेरी नाइस नात एल्बम, तमामु बहितरीनु, वॾी महिरबानी भाउ। उन खां पोइ ऐं हेॾां दोस्त नओं आहे, हिन जो नालो मूंखे सम्झ में नथो अचे, बाक़ी हिन कमेंट्स में लिखियो आहे वेरी नाइस, इहो एल्बम ॿुधायो था पर हिन सां गॾोगॾु एल्बम अपलोड बि कयो, मतिलबु गीत अपलोड कयो। सो गीत अपलोड न कंदा आहियूं, रिलीज़ इंफॉर्मेशन वीडियो आहिनि दोस्त। ऐं अव्हांखे यूट्यूब ते मिली वेंदा। यूट्यूब ते अव्हां लिखंदव शमन अली मीरारी टॉपिक में सभु एल्बम पिया आहिनि, ठीकु आहे। सो कमेंट्स कंप्लीट थी चुका आहिनि, दोस्तनि खे ॿुधाईंदासीं हिन में गीत कहिड़ा कहिड़ा आहिनि। पहिरियों गीत लिखियो आहे बशीर अमन बुके जे, जेको तमामु सुठो गीत आहे। ईअं नाज़ कंदो थो अचे अलबेलो सॼण थो अचे, शल नज़र बुरीअ खां बचे। उन खां पोइ असगर खोसे जो कलाम आहे। गीत जा बोल आहिनि जॾहिं पाण खे ॾुख ॾिना। ऐं उन खां पोइ ग़ुलाम कादिर कायल जी शाइरी आहे अॼु ख़ुशीअ जो मेलो आहे। उन खां पोइ मुमताज़ चांडे जी शाइरी आहे निकाब में हर चेहरो तो जहिड़ो लॻंदो आहे। उन खां पोइ आहे बलोची गीत आहे, गीत जा बोल आहिनि जीअ बलोचा। ऐं उन खां पोइ तमामु सुठो गीत आहे, शाह अब्दुल लतीफ़ भटाई शाइरी आहे। गीत जा बोल आहिनि अम्मा ओ प्यारी अम्मा अम्मा, तमामु सुठो चयो आहे शमन अली। ऐं उन खां पोइ ॿियो गीत जेको आहे इहो ई तमामु सुठो हले थो अॼुकल्ह ऐं घणो पसंदि बि आहे। मूंसां हलंदे सदाई हालते रख हथड़ो हली मूंसां हालते, तमामु सुठो गीत आहे, प्यासी आहे हिन जो शाइर। ऐं उन खां पोइ आहे तमामु 1 नंबर गीत जेको आहे उदास रातियूं उदास छाऊं, ही तुंहिंजो ग़म ऐं शराब साम्हूं, आ दर्द दिलि में अखियुनि में ॻोढ़ा, तमामु बहितरीनु आहे ऐं तमामु सुर सां चयो आहे उस्ताद। ऐं उन खां पोइ आख़िरी गीत आहे, हीउ गीत बि तमामु बहितरीनु आहे, कुर्ब ॾेसो या न ॾेसो असां राति रहसूं, सराइकी कलाम आहे। ऐं दोस्तो अव्हांखे वीडियो कीअं लॻो, पसंदि आयो हुजे त लाइक ज़रूरु कंदा।